अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में मां आहियां आमिर खान। अॼु असां पढ़ंदासीं क्लास 6 जी चैप्टर 2 जो टॉपिक चवे थो एडिशन एंड सब्ट्रैक्शन ऑफ होल नंबर, जंहिंखे सिंधी में असां पढ़ूं त सॼनि अददनि जो जोड़ ऐं कट। हाणे हिन जा ॿ एग्ज़ाम्पल मां लिखिया आहिनि, ॿ एग्ज़ाम्पल सॉल्व कयां थो। ॾिसो, पहिरियों एग्ज़ाम्पल मां लिखियो आहे, उन में चवे थो असलम अर्न्स 56,835 rupees in a month and his wife earns 35,600 rupees. Their monthly expenditure माना महीने जो खर्च, monthly expenditure is 65,000. Find their total monthly income and saving. माना उन्हनि जी पूरे महीने जी कमाई ऐं उन्हनि जे पूरे महीने जो बचत ॿुधायो। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिनखे सिंधीअ में पढ़ूं त चए थो असलम हिकु महीने में 56,835 रुपया कमाए थो ऐं हिन जी ज़ाल 35,600 रुपया कमाए थी। उन्हनि जे महीने जो ख़र्च 65,000 रुपया आहे। उन्हनि जे महीने जी कुल आमदनी ऐं बचत मालूम करियो। हाणे सभ खां पहिरियां असांखे कुल आमदनी टोटल इनकम मालूम करणी पवंदी। ठीकु आहे। पोइ वरी असां छा कंदासीं, टोटल बचत मालूम कंदासीं। हाणे टोटल इनकम लाइ छा कंदासीं, कुल आमदनी लाइ त बाबा जेतिरो असलम कमाए थो ऐं उनजी ज़ाल कमाए थी, ॿिन्हिनि खे पाण में छा कयूं, जोड़ कयूं, ॿिन्हिनि खे पाण में एड कयूं, त पोइ असांखे टोटल आमदनी मिली। हाणे ॾिसूं बाबा असलम घणो थो कमाए। असलम कमाए थो महीने में 56,835 रुपया। बाबा इन में हाणे छा कंदासीं, जोड़ कंदासीं। छा जोड़ कंदासीं, जेको हिन जी ज़ाल कमाए थी महीने में, उहो घणो थी कमाए, 35,600। हाणे इन में तव्हां हिकिड़ो ख़्यालु रखो, तव्हां पढ़ियो हूंदो बाबा हिन खे असां यूनिट प्लेस चवंदा आहियूं, हिन खे 10 प्लेस चवंदा आहियूं, हिन खे 100 प्लेस चवंदा आहियूं। ठीकु आहे। हिन खे असां थाउजेंड्स प्लेस चवंदा आहियूं ऐं हिन खे असां ही जेका आहे उहा 10,000 प्लेस आहे। त हाणे ॾिसो त यूनिट प्लेस यूनिट जे हिसां हुजे, 10 प्लेस 10 जे 100 प्लेस 100 प्लेस जे हेठां हुजे, माना हिकु ॿिए जे हेठां हुजनि। ठीकु आहे। यूनिट खां स्टार्ट कंदो, हेॾां खां राइट हैंड खां, पोइ भले कोई बि हेॾे वधी वञे त उन सां को बि फ़र्क़ु नथो पए, पर अॻ में इहा शइ रखणी आहे त हर डिजिट जेको आहे यूनिट प्लेस यूनिट जे हिसां हुजे, 10 प्लेस 10 जे हेठां हुजे, 100 प्लेस 100 जे हेठां हुजे। हाणे कंदासीं बाबा जोड़। 5 ऐं 0 ॿुड़ी घणो थींदो, 5। 3 ऐं ॿुड़ी 3। ठीकु आहे। 8 ऐं 6 खे जेकॾहिं असां प्लस कयूं त छा थींदो, 14। त असां हिते लिखंदासीं 4, मथे खणी वेंदासीं 1, जंहिंखे असां चवंदा आहियूं इंग्लिश में कैरी कयोसीं। हिते असांजा 14 आया न, 2 डिजिट आहिनि, असां हिकिड़ो डिजिट रखंदासीं यूनिट प्लेस वारो, 10th वारो वरी मथे खणी वेंदासीं। हाणे 6 ऐं 1 घणो थियो, 7। 7 में वरी जेकॾहिं 5 विझूं त घणो थींदो, 12। त हिते असां 2 रखंदासीं, मथे 1 खणी वेंदासीं। 5 ऐं 1 6, 6 ऐं 3 9। त बाबा ही असांजी छा थी वई, टोटल इनकम। बाबा पूरे महीने जी जेका कमाई आहे टोटल इनकम असांजी थी वई। हे असलम जी कमाई हुई, हीअ उनजे ज़ाल जी। हाणे असांखे चवे थो त बाबा इहो टोटल इनकम त असांखे मिली वियो, चए पियो कुल आमदनी इनकम मिली वियो। हाणे सेविंग ॿुधायो। सेविंग लाइ असां छा कंदासीं त जेका असांजी महीने जी टोटल कमाई आहे उन मां महीने जो ख़र्च कट कयूं। ख़र्च छा आहे, 65,000। हाणे टोटल महीने जी कमाई आहे असांजी 92,435 रुपया। इन मां असांखे छा करिणो आहे, महीने जो ख़र्च मालूम करिणो आहे। हाणे यूनिट प्लेस यूनिट जे हेठां लिखंदासीं,
10 प्लेस 10 जे हेठां लिखंदासीं, 100 प्लेस 100 जे हेठां लिखंदासीं, 1000 प्लेस 1000 जे हेठां लिखंदासीं, 10,000 प्लेस 10,000 जे हेठां, हे माइनस कंदासीं, हाणे छो त कट कंदासीं। हाणे टोटल असांजी कमाईअ मां जेतिरो उन्हनि जो महीने जो ख़र्च थियो आहे उहो माइनस कंदासीं, कट कंदासीं, त हाणे जेको बि बचंदो उहा महीने जी बचत हूंदी। हाणे 5 मां 0 वियो 5, ठीकु, 3 मां 0 वियो 3 साॻा, 4 मां 0 वियो 4, 2 मां 5 नथा वञनि। हाणे छा कयूं? हाणे असां छा कंदासीं, हितां हिकिड़ो खणी हिते 2 खे ॾींदासीं त हे छा थी वेंदो 12। हाणे हिकिड़ो होॾे खणी वियोसीं त हाणे 9 हुया, हिकिड़ो नंबर पोइ हिते वियो त हिते छा बचा 8। हाणे 12 मां 5 विया 7 बचंदा। हाणे हिते 9 न आहिनि 8 आहिनि, छो त हिकिड़ो असां होॾे खणी विया हुआसीं नंबर, त 8, 8 मां 6 विया 2 बचा। त हाणे बाबा टोटल इन्हनि जी महीने जी जेका बचत आहे उहा आहे 27,435 रुपया। इहा हाणे छा थी वई सेविंग। ॿिन्हिनि जी महीने जी सेविंग। मां कोशिशि कई आहे तमामु आसानी सां सम्झां ऐं घणो कुझु न लिखां, ठीकु आहे, बसि तव्हांखे हिकिड़ो मेथड अचे त साल कीअं कंदासीं। हाणे अचूं था ॿिए क्वेश्चन ते, जेको हिन जो ई मां ॿियो क्वेश्चन लिखियो आहे हेठां, अचूं था उन ते। फाइंड द सम ऑफ स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर एंड लार्जेस्ट 4 डिजिट नंबर। 5 अंगी नंढे में नंढे अदद ऐं 4 अंगी वॾे में वॾे अदद जो जोड़ मालूम करियो, जोड़ उपत मालूम करियो। हाणे 5 अंगी नंढे में नंढो ऐं 4 अंगी वॾे में वॾो, ठीकु आहे, जंहिंखे असां जेकॾहिं इंग्लिश में पढ़ूं त स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर एंड लार्जेस्ट 4 डिजिट नंबर। सभ खां पहिरियां 5 डिजिट वारो नंबर था लिखूं। 5 डिजिट जो नंबर कीअं आहे त हाणे ॾिसो मां हिते प्लेस थो रखां, 1 प्लेस 2 3 4 5, माना 5 प्लेसिस हुन में हुजनि। हाणे 5 प्लेस इहो नंढे में नंढो अखर थो चवे न, जॾहिं बि नंढे में नंढो अखर चवे न त तव्हां आख़िरी 5 प्लेस ते 1 रखंदव। हाणे पोयां अहिड़ो कहिड़ा नंबर रखूं जो इहो नंबर नंढे में नंढो हुजे। 1 इन करे रखियोसीं छो त नंढे में नंढो आहे। तव्हां चवंदो सर नंढे में नंढो त 0 आहे, पर जेकॾहिं हिते असां 0 रखूं हा त कंहिं बि नंबर जे अॻियां जॾहिं 0 हूंदो आहे उनजी का बि वैल्यू न हूंदी आहे, ठीकु आहे, त असांखे स्टार्ट किथां करिणो पवंदो 1 खां, ठीकु आहे। हाणे इन जे पोयां नंढे में नंढा अखर रखी वेंदासीं। नंढे में नंढा डिजिट कहिड़ा आहिनि बाबा असां वटि? 0 1, ॿियो बि 0 2, टियों बि 0 3, चौथों बि 0 4। हे थियो 5 अंगी नंढे में नंढो अदद या स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर। ॾिसो 5 डिजिट अथसि 1 2 3 4 5। हाणे चए थो इनखे जोड़ कयो कंहिं सां 4 अंगी वॾे में वॾो अदद, माना लार्जेस्ट 4 डिजिट नंबर। हाणे ईंदासीं बाबा लार्जेस्ट 4 डिजिट नंबर, त हाणे सभ खां पहिरियां 4 डिजिट नंबर असांखे लिखणो आहे। बाबा ॾिसूं त 4 डिजिट नंबर असां वटि कहिड़ो थींदो? चौथे डिजिट खां स्टार्ट कयूं, माना हितां खां लिखण स्टार्ट कयूं, पर चवे थो वॾे में वॾो, त होल नंबर जे डिजिट में ॾिसूं त वॾे में वॾो नंबर कहिड़ो आहे असां वटि? 9 आहे डिजिट। बाबा सॼो वॾे में वॾो नंबर हुजे त सभिनी प्लेसिस ते असां छा लिखंदासीं? 9, छो त होल नंबर्स में जेके डिजिट आहिनि 0 खां वठी 9 ताईं उन्हनि सभिनी में वॾे में वॾो जेको डिजिट आहे उहो असांजो छा आहे? 9। असांखे चयो अथई जोड़ उपत एडिशन, त असां जोड़ जी निशानी ॾींदासीं। हाणे ॿिन्हिनि खे जोड़ कंदासीं। हाणे ॾिसो हीअ प्लेस ख़ाली आहे, इहा भली ख़ाली हुजे, हिते कुझु बि लिखण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं तव्हां चओ था कुझु हुजे त 0 ॾेई छॾियो, जीअं तव्हां खां भुल न थिए। त हाणे 9 जे अॻियां 0 केतिरा दफ़ा बि लिखूं उनजी का बि वैल्यू न हूंदी। इन ई करे हिते असां अॻ में 1 लिखियोसीं, 0 न लिखियोसीं, ठीकु आहे। हाणे एड कयूं, 9 + 0 9, 0 + 9 9, 9 + 0 9, 9 + 0 9, 1 + 0
हाणे ही असांजो छा थी वियो स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर एंड लार्जेस्ट 4 डिजिट नंबर जी जोड़ो ए थी वियो असांजो आंसर। उम्मीद आहे तव्हांखे ही वीडियो सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं अञा सम्झ में न आयो आहे त हिकिड़ो दफ़ो वीडियो खे ॿीहर ॾिसो। जेकॾहिं वरी बि का कंफ्यूजन हुजे, को प्रॉब्लम हुजे त तव्हां कमेंट बॉक्स में वञी पंहिंजो सवाल पुछी सघो था। अस्सलाम वालेकुम।